मोरो में रिपोर्ट कराया विया रिज़वान अली जुमानी। सिंध हुकूमत पारां रोड्स खाते जे मुलाज़िमनि सां माटेली मां वारे सलूक ऐं मुलाज़िमनि जा हक़ न ॾियण वारे अमल ख़िलाफ़ मुलाज़िमनि पारां मुसलसिल मोरो रोड्स खाते जे ऑफिसनि में बाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी ॻाढ़ा झंडा हथनि में खणी एहतजाज कंदा रहिया आहिनि, जंहिं ते अॼु CBI सिंध जे अॻुवाण ग़ुलाम क़ादिर एयर मोरो रोड्स ऑफिस पहुतो, जिते मोरो रोड्स जे मुलाज़िमनि पारां गुलनि जी वर्खा करे अॻुवाणनि जो शानदार इस्तक़बाल कयो ऐं सिंध जी सूखड़ी टोपियूं गुलनि जा हार पाराए वेलकम कयो। ग़ुलाम क़ादिर एयर मुलाज़िमनि खे ख़िताब कंदे चयो त मुलाज़िम पाण में ॿधी कयो, हिकु थी रहो, हक़नि जी जदोजहद गॾिजी कंदा रहो। इंशाअल्लाह हिकु ॾींहुं फ़तेह थींदी। सनकोटा ऐं फोतीकोटा रोड्स खाते पारां ॾिना वेंदा ऐं मुलाज़िमनि खे समूरा हक़ मिलंदा। गॾिजाणी प्रोग्राम जे अॻुवाणी कंदड़ ग़ुलाम कंबर चांडियो, अब्दुर्रऊफ़ सोलंगी, माशूक चंड, रोशन ख़ासकली मिस्री सोहू कई, जिते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध हुकूमत रोड्स जे मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ी करे रही आहे। मुल्क में महांगाई ॻाटे टोड़ चढ़ियल आहे। असां मुलाज़िमनि जी पघारूं वधायूं वञनि, असां सां इंसाफ़ न कयो वियो त असां मुलाज़िम DC ऑफिस अॻियां पाण मथां पेट्रोल हारे साड़ींदासीं, जंहिंजी ज़िम्मेवार सिंध हुकूमत ते आयद थींदी। तंहिं करे हर इदारे खे पंहिंजा पावर ॾिना वञनि, जीअं हू पंहिंजे इदारनि जा कम फ़ौरन हल करे सघनि।